बुलेटिन में अवां खे वली खां था। बुलेटिन में सबका पहिरीं ख़बर शामिल कंदासीं। इस्लामाबाद हाई कोर्ट गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे चीफ जज जे हल्फी बयान बाबति केस में राणा शमीम सिधो समूरनि धुरनि खे शोकास नोटिस जारी कंदे 7 ॾींहं अंदरि जवाब तलब करे वरितो आहे। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह जी सरबराही में सुप्रीम हैबिट कोर्ट गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे चीफ जज राणा मोहम्मद शमीम जे हल्फिया बयान ते ख़बर शाया करण जे मामले ते ॿुधणी थी। ॿुधणी दौरान सहाफ़ी आमिर कोरी, अंसार वासी, अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान ऐं ॿिया पेश थिया। अदालती नोटिस बावजूद अॻूणो चीफ जज राणा शमीम अदालत में पेश न थियो, जॾहिं त संदसि पुटु अदालत में पेश थियो। राणा शमीम जे पुटु अदालत खे ॿुधायो त संदसि वालिद साहब राति जो इस्लामाबाद पहुतो आहे ऐं संदसि तबियत ठीक न आहे, तंहिं करे हू पेश नाहे थियो। राणा शमीम जे पुटु अदालती अमले खां वीडियो हलाइण जी इजाज़त घुरी, जंहिंखे रद्द कयो वियो। उन मौक़े ते चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स ॾिना त जेकॾहिं केस पंहिंजनि जजनि ते एतमाद न हुजे हा त प्रोसीडिंग शुरू करे हा। हुन अदालत जा जवाब ॾिना आहिनि। चीफ जस्टिस चयो त आवाम जो अदलिया तां एतमाद खड़ी वञे त मुआशरो दफ़ेर पखेड़ींदो।